नाज़िन ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त टंडोलायर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़फ़े वक़फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि बिजली जो निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, छा अपडेट्स आहिनि? जी त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलो त राति देरि खां वठी ज़िले टंडोलायर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, जेको तालको चंबड़, तालको झंडोमरी, तालको टंडोलायर समेत टंडोलायर शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते वक़फ़े वक़फ़े सां बरसाति जो जेको सिलसिलो जारी आहे, जेको राति 4 बजे खां वठी मुसलसल जारी आहे। बूंदाबांदी जो सिलसिलो हलण जे करे हेठिन इलाइक़नि में पाणी बीह वियो आहे। टंडोलायर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि पाणी बीह वियो आहे, जंहिंजे करे माण्हुनि खे सख़्तु परेशानी आहे। उन खां अलावा ॿाहिराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि पाणी हेठियां इलाइक़नि में पाणी बीह वियो हलियो आहे। टंडोलायर में बरसाति जो सिलसिलो जीअं ई शुरू थियो आहे तीअं टंडोलायर जे ज़िले में पूरे में बिजली बंदि थी वई आहे, जंहिंमें 17 फीडर आहिनि। चंबड़ फीडर, टंडोलायर फीडर, इस्तारप फीडर, नसरपुर फीडर, सुल्तानाबाद फीडर, बुकेरा फीडर समेत जेके 17 फीडर आहिनि उहे बिल्कुलु बंदि थी विया आहिनि, जंहिंजे करे बिजली जो निज़ाम दरम बरम थियण जे करे माण्हू सख़्तु परेशान आहिनि ऐं पाणी पीअण लाइ जेके आहिनि माण्हू परेशान आहिनि ऐं घरनि में ऐं मस्जिदनि में बि पाणी जी खोट पैदा थी वई आहे। जीअं त नाज़रीन खे ॿुधायूं त टंडोलायर ज़िले में बरसाति जो सिलसिलो या का हवा जो को सिलसिलो शुरू थींदो आहे त बिजली जो निज़ाम जेको आहे सो दरम बरम थी वेंदो हलियो आहे। जॾहिं त पुराणियूं लाइनूं हुअण जे करे ऐं बिजलीअ जूं तारूं टुटण जे करे पंहिंजो मसइला पैदा थी वेंदा आहिनि हलिया। ऐं जॾहिं त गुज़िरियल ॾींहं खां जेका गर्मीअ जो ज़ोर हो उहो बरसाति पवण जे करे उहो गर्मीअ जो ज़ोर त टुटी वियो हलियो आहे, पर जेका आहे त बिजली जो निज़ाम बंदि हुअण जे करे अवाम सख़्तु परेशान आहे। ऐं टंडोलायर जी अवाम पारां आला अख़्तियारी वारनि खां घुर कई आहे त बिजली जो निज़ाम जल्दी जेको आहे सो बहाल कयो वञे, जीअं त बिजली बंदि हुअण जे करे त हेठिन इलाइक़नि में जेको टंडोलायर जे मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि ऐं शहर जा उन में पाणी बीहण जे करे मोटर न हलण जे बिजली न हुअण जे करे मोटर नथा हलनि, जंहिंजे करे पाणी जो निकाल नथो थी सघे। तंहिंजे करे रोड रस्ता जेके आहिनि से पाणी जे करे भरिजी विया आहिनि हलिया, जॾहिं त अवाम सख़्तु परेशान आहे। अवाम पारां पंहिंजी मदद पाण तहत पाणी कढण जो सिलसिलो बि शुरू कयो वियो आहे। जी ठीकु आहे नसीर, अपडेट करण लाइ अव्हांजी महिरबानी।